भिटशा भरिसां लखेसर शाख जे आबादगारनि पाणी खोट ऐं इरिगेशन अमलदारनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। क़ौमी शहराती ज़मींदारनि हारियुनि पारां एहतजाज करे रोड ब्लॉक कयो वियो आहे ऐं इरिगेशन अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। आबादगारनि नबी शेर संग्रासी, रौनक राजपूत, हाजी रोशन महर मंठा, रिंद शकूर, नाज़ ख़ासख़ेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो करे आला इख़्तियारियुनि समेत इरिगेशन खाते जे सूबाई वज़ीर खां सख़्त नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल आबादगारनि जो चवणु हो त आपाशी अमले धिका टोड़ाए पाणी विकिरो करे छॾियो आहे। असांजो ज़मीनूं मथे आहिनि, पाणी नथो पहुचे। 100 एकड़नि ते फसल तबाह थी रहियो आहे। दारोगो ऐं ॿियो अमलो पाणी चोरी ऐं विकिरे में मुलविस आहिनि। असांजो 4AHR वाटर आहे जिते 1000 एकड़ ज़मीन आहे जेका वाटर लेवल खां 6/5 फुट मथे आहे। हिन में जेका फाल धिका हुआ इहे हर 6 महीननि टोड़ाए था वञनि। असांजी ज़मीन ते पाणी नथो चढ़े। असां सां वॾो ज़ुल्म पियो थिए। असां सां इंसाफ़ कयो वञे। दारोगो ऐं ऑफिसर पैसा वठी धिका टोड़ाए छॾनि था। पाणी अॻिते वञे थो, असांजी ज़मीन ते पाणी नथो पहुचे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑफिसरनि रिश्वत एवज़ वाटर जी डिज़ाइन ऐं शिकिल तब्दील कंदा रहनि था। हिन वक़्त बि रेगुलेटर जा पैसा वठी इन शिकिल तब्दील कई वई आहे। हिननि चितारी ते चयो त ज़िली इंतिज़ामिया समेत सिंध हुकूमत ऐं आपाशी खाते जो सूबाई वज़ीर फौरी तौर ते नोटिस वठी असांजो इंसाफ़ करे। ॿी सूरत में क़ौमी शहरा ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो ऐं असां सभु खातेदार गॾिजी सेक्रेटरी इरिगेशन कराची ऑफिस आॾो एहतजाज पिणु कंदासीं। अरे असांजो वाटर 4AR आहे जंहिंजे घटि में घटि 1000 एकड़ ज़मीन आहे जेका वाटर लेवल खां 5-6 फुट मथे आहे। हिन में जेके फाल हुआ कानूनी तरह लॻल हुए सभु हर 6 महीने टोड़ाया था वञनि। असां सां वॾो नाजाइज़ी पई थिए। असांजे ॿनिनि ते पाणी कोन थो चढ़े। सफ़ा ॾिसो तव्हां वाटर जी लेवल, अॻियां शाखुनि जी लेवल ॾिसो, जेको वाटर फाल लॻल हुयो उन खां 4.5 फुट पाणी हेठि पियो वहे। हर 6 महीने 3-4 रातियूं पहिरियां वाटर सॼो फाल भञी विया आहिनि। असां सां वॾो ज़ुल्म पियो थिए। असां सां इंसाफ़ कयो वञे। भाई हमारे से तो ये जुल्म है, यानी कि हमारी ज़मीनें 4-5 फुट ऊपर है इसे, और ये जो है यानी कि उसको तोड़ के और ये दिक्के तोड़ के और आदमी जा रहे हैं वहाँ पे, पानी सारा उस तरफ चला जाता है। और दारोगा और ऑफिसर पैसे लेके और जो है ना ये हमारे वो दिक्के तोड़वा देते हैं। हमारे जो है ना वो फाल लगा हुआ है, वहाँ पानी नहीं जाता। असांजो पाणी असां वटि कोन्हे। शाखूं भाॼाए धिका ॿिका फाल भाॼाए छॾीनि। असांजे वाटर में पाणी कोन थो चढ़े। तिख कोन थो ही सरकार वारा वठी, हुकूमत वारा पैसा वठी पाण धिका ॿिका टोड़ाए था छॾीनि। असां तेल साड़े रत साड़े असां मरी वियासीं। हिकिड़ो पाणी खारो, ॿियो पाणी कोन्हे। ज़मींदार वञनि त कहिड़े पासे वञनि। कलर बिज महांगा,